अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां मुंहिंजो दोस्त वज़ीर अहमद दायो। अॼु हिकु दफ़ो ॿीहर लाला शमन अली असां सां गॾु आहे ऐं ईद जो ॾींहुं बि आहे। अचो था शमन अली खां हिकिड़ो सुरीलो गानो ॿुधूं था। शमन अली साईं महिरबानी। ॿियो ख़ैर आहे? ख़ैर ख़ैर सभु ठीकु ठाक। ईद मुबारक हुजे तव्हांखे। ख़ैर तव्हांखे। एॾी देर करे वाह वाह। छो था यार अचो वो, एॾी देर करे छो था यार अचो, नथा सार लहो तको मुँह या बचो वो, एॾी देर करे अम्हा कावड़ कई असां कीन कुछो छिनी धार कयो असां ॾाढो लुछो वञी ॻोठ सजे खां हीअ ॻाल्हि पुछो पोइ वञी ॻोठ सजे खां हीअ ॻाल्हि पुछो ही हाल कंदो हर ॿुढो ऐं बचो पोइ एॾी देर करे छो था यार अचो वो, एॾी देर करे। साईं असीं हाल करे दिल लायूं नथा, जे लायूं था पछतायूं नथा, वादे घाटे में घबरायूं नथा वो, वादे घाटे में घबरायूं नथा, असां कम न कंदा आहियूं यार कचो एॾी देर करे छो था यार अचो वो, एॾी देर करे। वाह वाह। वज़ीर भाई उस्ताद बुखारी फरमायो हाँ। अॼु यार बुखारी आयो आ जंहिं महफ़िल खे महकायो आ। वाह वाह। इहो हुक्म हुसन फरमायो आ वो, इहो हुक्म हुसन फरमायो आ, उथो साज़ खणो ऐं ॻायो नचो वो, एॾी देर करे छो था यार अचो। जग ते इजा हिसाब थी गए लगी को पालन अज़ाब थी गए, जॾां ते लालच जवान थई वफ़ा दे खाना खराब। वाह वाह वाह, मेहरबानी मेहरबानी। इहो असांजो दोस्त शमन अली, लाला शमन अली, जंहिंजो ही टियों सॉन्ग आहे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते। अगरि तव्हांखे असांजो सॉन्ग असांजा पसंदि अचंदा लाला शमन अली जा, त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असांखे फॉलो कयो। इहो साॻियो ई मतिलबु कि असांजो सॉन्ग असांजे पेज ते आहे, जेको वज़ीर अहमद दायो जे नाले सां पेज आहे, उते बि असांखे फॉलो कयो। असां तव्हांखे उते बि नज़र ईंदासीं। तमामु दोस्त जी महिरबानी।